नाज़िर नंदो शहर में थद में इज़ाफ़े खां पोइ गरम कपड़नि जी ख़रीदारी में वाध अची वई आहे। माण्हुनि लुंडा बाज़ारुनि जो रुख़ कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मुर्तज़ा खोसो जी ही रिपोर्ट। जी तो नाज़रीन, सर्दी में इजाफे का पोए नंदो शहर की आवाम ख़ास तौर पे गरीब तबके तरफा गरम कपड़न की खरीदारी के लिए लुंडा बाजार जो रुख रखो हुआ है। लुंडा बाजार में शदीद रश इन वक्त मौजूद है। अचो तिते मौजूद मानून सा गालबोल करूं था तो सनन छा चवणा है। महंगाई गुरूज ते आहे। लुंडा बाजार में मानू खरीदारी पिया कनि, ॿार बच्चा जोरा स्कूटर वसन पिया। सर्दी ज़्यादा है, इन गवर्नमेंट को तवजो कोन थी ॾे। गरीबन लाइ का बि सहूलियत न आहे। वध में वध महंगाई ते तौर ॾींहुं असां कोर्टनि खे बि अपील था करियूं त ग़रीबनि जो कुझु ख्यालु कनि। इमरान खान के असांजी अपील है, आज तक सवा फौजिन के अपील है, सॼी क़ौम के अपील है। असांजी जेका इजलासनि में वेठा आहिनि सस्ता कुछ है त कनि, घटि में घटि असीं इहे गरीब माण्हू बचत खे पाराए वठूं सघूं। ऐं 50-50 रुपया 100-100 रुपया असीं हिननि ॾिया पए। बाबा ॿई शयूं चढ़ियल आहिनि, बाज़ार बि चढ़ियल आहे, हिते बि चढ़ियल। हे आया आहिनि कमाईंदा पंहिंजो, असांखे ईअं ॾींदा। हिते जो 30 रुपये में वठी ईंदा, 100 रुपये में ॾींदा न, 70 रुपया 50 रुपया पंहिंजो किरायो कढींदा, 20 रुपया मुनाफ़ो वठंदा। लाज़मी गाॾियूं खणी आया आहिनि। गरीब माण्हू किथां ख़रीद करे सघे। असां ग़रीबनि जे लाइ हिते केरु पुछण वारो कोन्हे, केरु ॿुधण वारो कोन्हे। इहा अपील आहे त ही ग़रीबनि जे लाइ सहूलियत कनि, ग़रीबनि लाइ ही आज़ार न आहे। मुर्तज़ा खोसो, मेहरान टीवी, नंदो शहर।